जी नाज़ ब्रेक खां पोइ अव्हांखे भली कार चऊं था ऐं ईद जी जेका आहे असांजी ट्रांसमिशन हले पई। असांजे दोस्तनि खे त न कूड़ ॻाल्हाइणु अचे, न गाना, न लतीफ़ा, ॾाढी मूंखे बि मायूसी पई थिए, पर हाणे छा आहे, प्रोग्राम त करिणो आहे न। सो भला नाशाद खां कुझु शाइरी ॿुधूं, माहौल ठाहियूं, मन कंहिं ॿिए दिलि में शाइरी या को ॻाइण जो को शौक़ु जागे। अच्छा, नज़म इहो मुंहिंजो आहे, इहा पहिरीं तख़लीक़ आहे मुंहिंजी, ऐं जेका मूं शाइरी शुरूआति कई हुई तॾहिं खां ई मुंहिंजो पहिरियों नज़म जेको आहे इहो आहे। 2013 में मूंखे यादि आहे मूं लिखियो हुयो ऐं उन दौरान कंहिं मैगज़ीन में छपियो हुयो। अञा बि राति जागे पई, अञा बि राति जागे पई, अञा आकाश चमके पियो, विछाए वार चांडो की भिटनि जे भर्त चोरनि खे मिसल चांदी करे छॾियो। अञा बि राति जागे पई, अञा आकाश चमके पियो, विछाए वार चांडो की भिटनि जे भर्त चोरनि खे मिसल चांदी करे छॾियो। वठी बरसाति आधीअ जो असांजे ज़हन जी कुंड मां अव्हांजी यादि जूं कूंजूं, ॾही भड़को पिरी उॾरियूं, उहे ई शाम जूं घड़ियूं, उहे बरसाति जूं रातियूं, उहे ई शाम जूं घड़ियूं, उहे बरसाति जूं रातियूं, अव्हांजे पेर में पायल सनम पाज़ेब जो छमको, परियां खां ॾूर कंहिं ॾिस में टहूकण मोर जो सुंदर, वेही थूअ हेठां गॾिजी बिनासी राति बहिरमीअ में, अव्हांजे मन बदन जो ही सनू ऐं रेशमी चोलो, विझी चोटी पयो बुत ते, विझी चोटी पयो बुत ते, हिजाबी मुर्क में महकी जॾहिं कर आरसन मोड़िया, अञा से अक्स सब दिल जी चिटियल आंगर मथे आहिनि। अञा बि यादि ताज़ी आहे, अञा ख्वाबनि जी वादीअ में खणी एहसास रेशम जीअं, अञा नाशाद सारियूं पिया सगा सिक जा त सोरे मन, अव्हांजी प्रीत पारियूं पिया, अव्हांजी प्रीत पारियूं पिया। ज़बरदस्त, इहा असांजी पहिरीं तख़लीक़ आहे। ज़बरदस्त। अब्दुल्ला शायदि मोबाइल में कुझु ॻोल्हियो पिए, मां सम्झी वियुसि। बिल्कुलु सर, मां बि ॻोल्हियो आहे। तूं पुछींदो पिरी मां हलियो छो वयसि, वाह। तूं पुछींदो पिरी मां हलियो छो वयसि, जॾहिं शाम जो जाम ख़ाली न हो, राति रिमझिम हुई तुंहिंजे साहनि जे झीणनि सुरल में सुतल, मुंहिंजे बिस्तर ते मुनकर का मौसम हुई, तुंहिंजी कजलनि अखियुनि जे किनारनि मथे मुंहिंजे चपड़नि जी ॿेड़ी लॻे ई लॻे, हा इन खां अॻे मां हलियो छो वियसि। सच पुछियो पिरी, रूह ॾाढा रहण लाइ हीला कया, सच पुछियो पिरी, रूह ॾाढा रहण लाइ हीला कया, दिलि बि चाहियो घणो का घड़ी तुंहिंजे कारनि घटाउनि मंझां वास वठंदो रह। वाह। ॿिनि घड़ियुनि लाइ सही तुंहिंजे आगोश जी सांवरी शाम में, कंहिं रूपोश प्यासे मुसाफ़िर जीअं मां पनाहूं वठां। वाह वाह। खन पल लाइ सही थक थोरो बञा, खन पल लाइ सही थक थोरो बञा, दिलि त चाहियो घणो तुंहिंजे नेणनि जूं निर्मल ही चांड्रोकियूं, सदा मस्त निंडूं नियापा खणी रूह जे रण मथां ईअं रखसां रहनि, दिलि त चाहियो घणो तुंहिंजे ॿाहुनि जूं कचड़ियूं ऐं कोमल वलियूं, सूंहं सुरहाण जा सौ संदेसा खणी मुंहिंजे तन ते सदा ईअं विखरियल रहनि। हा मगर छा कजे, सही, हा मगर छा कजे, तुंहिंजे काकुल जे कैदी थियण खां अॻे क़ैद खाननि में काई कशिश हुई पिरी, जेका वई छिके दिलि त माण घुरियूं तुंहिंजूं सभु दिलि रुबियूं, दिलि त माण घुरियूं तुंहिंजूं सभु दिलि भरियूं। हा मगर छा कजे, दार जे दर्द खे पंहिंजी लज़त हुई जेका वई छिके, तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वियसि। ज़िले कंबर शदा कुझु शाइर उस्ताद पीरल, उन जा मूंखे कुझु लाइनियूं यादि आहिनि। जेकॾहिं चए थो मां तोॾे भॼां तूं मूंखां भॼी या कहिड़ी अदा अदालत आहे, मां तोॾे भॼां तूं मूंखां भॼी या कहिड़ी अदा अदालत आहे, इन कहर जो बि थींदो आहे क़िस्म में, मोहबत आहे या मुसीबत आहे। जे कदम खणी त ख़्याल सां खण, महबूब खे चए थो जे राह सां तूं अची थो पियो उन कदम ख़्याल सां खण, जे कदम खणी त ख़्याल सां खण, का धक न लॻे ईज़ा न अचे, जे राह सां तूं ईंदो आहे पिरी उते मुंहिंजे तमन्ना जी तुरबत आहे, या कातिल थी या बिस्मिल थी, हिकु ॻाल्हि ॿिन्ही मां मञ बि खणी, या कातिल थी या बिस्मिल थी, मारवी हिकु ॻाल्हि ॿिन्ही मां मञ बि खणी, जे कसम ॾेई तूं मूंखां पुछी हिकु कलाक बि तोखां सया कया मत। ज़बरदस्त। उस्ताद पीरल कंबर, नो डाउट हिकिड़ो सुठो शाइर। मारवी छा थी ॿुधाए, जेके भला न्यूज़ में भंड कंदा आहियो उहे ॿुधायो। हा, न्यूज़ में मां हिकिड़ो भंड कयो हुयो, मां उन ते अॼु बि पाण खिलंदी आहियां। मां भंड न कयो हुयो, मूंखे प्रॉम्प्टर जी लाइटिंग जो कुझु इशू थी वियो हुयो, मड़ लिखियल हुयो, मां उनखे मुड़ुस पढ़ियो त सेम लिखियल आहे मड़ ऐं मुड़ुस, मतिलबु कि उहो मूंखे सम्झ में न आयो। मां उन में भंड कयो त अॼु बि मां उहो सोचींदी आहियां न, भले मां केतिरे बि सीरियस मूड में हुजां, मां उहो जॾहिं सोचींदी आहियां त मूंखे पाण पोइ खिल ईंदी आहे। इन खां सवाइ के यादगार भंड, इन खां सवाइ की यादगार भंड अब्दुल्ला काफ़ी ॿुधाए सघे थो त अब्दुल्ला छो कया तव्हां मां कया आहिनि, बट किथे किथे ही बि
नोटिस कंदा हूंदा नोटिस करे अब्दुल्ला ॾींदा वारा आहिनि या अवां उहे बि त नोटिस मूंखां करे वधीक केरु कंदो हूंदो मंज़र तव्हां जाके यादगार भंड पोइ हुन खां बि पुछूं था नाशाद खां बि जेके तव्हांखे पाण खे फील थियो हुजे त यार वाकई इहो मूंखे न करणु खपे हा इहा करे करे इंट्रस्टिंग माण्हू खे वेही वेही खिल बि ईंदी आहे त भंड त सर ईअं त इंसान ऐं ख़ता जा घर ऐं मतिलबु किथे स्क्रिप्ट जी ग़लती हूंदी आहे किथे असांखां बि थी न वेंदी न आहे यादगार भंड थो चाहूं त खैर। यादगार सर भंड कोई अहिड़ो न आहे हिकिड़ो अहिड़ो भंड हुयो जंहिंखे मतिलबु जॾहिं मूंखे ख़बर पई त मूंखे ॾाढो बुरो लॻो हुयो पर उहो स्क्रिप्ट जी ग़लती न हुई सिर्फ़ु मुंहिंजी ग़लती जेका अथव उहो हुई उन में इहो लिखियलु हुयो की को कंहिं साइड जो तक जो MNA या MP वग़ैरह हुयो त उन में लिखियलु हुयो इहो हज़रत वग़ैरह लिखियलु हुयो ऐं प्रॉपर हुनजो नालो जेको हुयो ख़िज़र हुयो त हिकु जॻह ते लिखियलु हुयो उनजो ख़िज़र ऐं ॿी जॻह ते उनजो लिखियलु हुयो हज़रत त मां ग़लती में उनखे जेका अथव हज़रत इन कुझु पढ़ी वियसि त उहो मूंखे ॾाढो बुरो लॻो ऐं उन ते अञा ताईं बि मां पछताईंदो आहियां ऐं वॾी ॻाल्हि इहो अफ़सोस मूंखे इन थींदो आहे जो उहो वरी जेको MNA MP हुयो उहो हुयो बि असांजे तक जो त इन जे करे मूंखे ॾाढो उहो भंड मां शायदि ज़िंदगी भर मां न विसरी न सघंदमि उहा भंड अव्हां जेको यादगार भंड नाशाद जी भंड त असांजा थींदा रहनि था तक़रीबन पर यादगार हिकिड़ो न यादगार आहे हिकिड़ो मूंखे भंड उहो तव्हांखे ॿुधायां थो उहो ईअं थियो जो प्रॉम्प्टर ते बि कोन हुयो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस हुई हिकिड़ी PCR में मूंखे चयो त फलाणो जेको आहे वज़ीर अची वियो आहे जेको आहे जल्दी इहो ॾिजो हिनजी लिंक ॾियो त मूं चयो ठीकु आहे त मूं जंहिं महिल उहो लिंक ॾिनी त उहो वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद हुयो त मूं चयो त वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख हयाज़ जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे इहो मुंहिंजो माना तारीख़ी भंड थी वियो ऐं मूं उन टाइम नोट कयो ख़बरूं पढ़ंदे फस्ट टाइम जॾहिं तव्हां ऑडिशन ॾिनो हुजे ख़बरूं पढ़ी हूंदो त उन टाइम कंडीशन छा हुई मारी वञी नर्वस हुआ या छा यकीनन नर्वस हुयसि ऐं कैमरा खे फेस करणु मुंहिंजे लाइ थोरो ॾुखियो हुयो बल्कि इलाही ॾुखियो हुयो हा ऐं हिकु कैमरा खे फेस करणु ऐं ॿियो PCR वारनि जी ॻाल्हि ॿुधणु ही ब्रेकिंग आहे या रिपोर्टर लाइन ते आहे छो जो कैमरा खे फेस करणु ही मेन ॻाल्हि हुई त वरी हा टॉक बैक ते वरी ध्यानु रखणु उहो बि थोरो मुंहिंजे लाइ मुश्किल हुयो हिन फील्ड में अचण जा फ़ाइदा घणा आहिनि या नुक़सान मां सम्झां थी अगरि सुठे तरीक़े सां अगरि कोई हिन फील्ड में हलियो थो वञे त फ़ाइदा आहिनि नुक़सान बि आहिनि इक्वल आहिनि ॿई तव्हां सां रैपिड फायर क्वेश्चन था शुरू कयूं जेको पहिरियां अॻु में ऐं ज़हीर साहिब वारनि सां बि करे चुको आहियां त हींअर कुझु मां नाला खणंदुसि उन में सहाफ़ी बि हूंदा सियासतदान बि हूंदा त उन्हनि जो नालो वठणु शर तव्हांजे ज़हन में पहिरियों खाको कहिड़ो थो जुड़े या लफ़्ज़ कहिड़ो थो अचे ज़रूरु ॿुधाइजो शेख रशीद असां वटि शैतान जो कॉन्सेप्ट थो अचे इमरान खान यूटन बादशाह शहबाज शरीफ मज़ाक जी हद ताईं मां समझती आहियां मरियम नवाज़ परी सही शहबाज गिल शहबाज कूड़ो नजम सेठी हिकु सुठो तजिया निगार हामिद मीर बहितरीन साफ़ी डॉक्टर शाहिद मसूद ठग अच्छा उहे सियासतदान जंहिंखे अव्हांखे लॻे त हिनखे 100 मां केतिरियूं मार्कूं ॾियणु खपनि परवेज़ इलाही तव्हां ॿुधायो ओस्मान बोज़दार 0 मरियम नवाज़ 55 इमरान खान 5 बिलाल भुट्टो ज़रदारी 100 मां 100 ठीकु आहे पसंदि जो के बि तव्हां पंहिंजो एक्ट्रेस ॿुधायो 3 खनि एक्ट्रेस कंहिं शइ में दिलचस्पी न आहे तव्हां ॿुधायो असद कुरैशी एक्ट्रेस भाई सर एक्ट्रेस मां एतिरो वधीक Interest नोटिस न नाहे। कंदो आहे हाँ। मूंखे असद चलो कुरैशी जा अदाकार ॿुधायो भला असद कुरैशी ॾाढो पसंदि आहे सिंधी ड्रामनि जो माना हिकिड़ो हीरो रहियो आहे 3 नाला ॿुधाइणा आहिनि उन खां अलावा इहो जो डायरेक्टर बि आहे अॼुकल्ह डायरेक्शन ॾींदो आहे ज़फ़र खोखर जेको आहे उहो बि सिंधी ड्रामनि जो अदाकार आहे उहो मूंखे वणंदो आहे उन खां अलावा एक्ट्रेस मां न चवंदमि बाक़ी इहो जो सिंगर आहे महमूदा गज़ल जेका आहे उनजी सिंगिंग मूंखे ॾाढी वणंदी आहे तव्हांखे उहे कहिड़ा अदाकार या अदाकारनि जेके पसंदि न हुजनि न हुजनि जेके न हुजनि नसरीन नाज़ पसंदि न आहे न आहे पसंदि सही मथी नेल ते वञो पंहिंजा रिचड़ंदे बि देरि न कंदा सही मां उहो बि सोचियां त मुंहिंजे सुभाणे असांजी वीडियो जेके वियो बि सही त शायदि एतिराज़ कनि माहिरा ख़ान न आहे वणंदी आइमा ख़ान आहे उहा बि न आहे वणंदी पसंदि में फ़ैद मुस्तफ़ा वणंदो आहे मूंखे ऐं मूंखे वणंदो आहे सिंधी जी ॻाल्हि कजे असद कुरैशी वणंदो आहे ज़ुल्फ़कार बुर्दी वणंदो आहे पाण ब्रेक वठंदासीं पोइ नओं दोस्त बि असांखे जॉइन कंदो उहो जीअं असांजी मजमूई तौर ते हिकिड़ी गॾियल ख़्वाहिश आहे सर
तव्हां असांखे गीत ॿुधायो उन खां अॻु में हिकिड़ी पर्ची सर खां खणायूं जे करे ऐं उहो या एक्ट तव्हां करे पर्ची असांखे तव्हां ॾेखारियो। तव्हां ते depend तव्हां आहे। ते आहे। उहो पर्ची पर तव्हां Why not? मां ॾिसी बि नथो खणां को सुठो शेर या लतीफ़ो ॿुधाए न साईं इहो त असांजो या ॾिसो मूं चयो त मां ॾिसी बि कोन थो खणां मुंहिंजो मोह हिन पासे Option न सर, ऑप्शन शेर बि काफ़ी मूं वटि हुजनि ॿुधाए। खपनि क्रिकेट में ईअं थो टॉस जो खटंदो आहे उनजी मर्ज़ी न बैटिंग करे या बॉलिंग करे न त हाणे न ही मुंहिंजे नसीब में आयो आहे बस ॿुधायो साईं सो तव्हां ॿियो कोन ईंदो आहे शेर अयाज़ जो ई ॿुधायां थो मुंहिंजो साह समुंड लहर लहर में तूं मुंहिंजो साह समुंड लहर लहर में तूं कॾहिं न भायो मूं परे तोखे पाण खां अयाज़ जो ॿियो आहे त खणी हयई खंभाणी हुनखे कोन कई कहकाव खणी हयई खंभाणी हुनखे कोन कई कहकाव नंढड़ा नींगर हुन गेरे खे आतो वांगुरु माव मां कहिड़ी ज़बरदस्त उहो अथसि आऊं राबेल ते माक थी महकंदसि आऊं राबेल ते माक थी महकंदसि जीअं प्रह जा पखी आऊं तीअं चहकंदसि आऊं आहियां हिते ज़िंदगानी जियां गुम न थींदसि पहिरीं उमिरि फ़ानी जियां सो खोड़ अयाज़ ते त सॼो प्रोग्राम ख़तमु थी सर अयाज़ जी ॻाल्हि हले पई असांखे अयाज़ जी नज़म जूं चंद सिटूं जेकॾहिं इजाज़त हुजे हा ब्रेक ते बि पाण खे वञिणो आहे जी अजोग हीअ जाट आ उसाट ई उसाट आ बचार पेरड़ा खणा त पन पन थी खणा सनी आन संग आन आस में उमंग आ तॾहिं बि मार धाड़ ते उजाड़ वाड़ वाड़ ते रिड़ी रिड़ी विढ़ा पियो विड़ी विड़ी रिढ़ा पियो वञो कमेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञा पियो जियां अञा पियो जियां ज़बरदस्त गीत तव्हांखे ॿुधायां थो पोइ हुन ते ब्रेक था वठूं पाण बारिशुनि जी सीज़न बि हले पई न बेसरो तव्हां खां वधीक आहियां मां अॻु में ई मञां थो हिकु मुंद चरी आहे ॿीजा रात ठरी आहे हिकु मुंद चरी आहे ॿीजा रात ठरी आहे अहिड़े में अचणे तुंहिंजो अहिड़े में अचणे तुंहिंजो भागन जी भरी आहे हिकु मुंद चरी आहे ॿीजा रात ठरी आहे ॾिस कहिड़ो ॾखणे घुलियो थिया माक फुड़ा मोती ॾिस कहिड़ो ॾखणे घुलियो थिया माक फुड़ा मोती ऐं वेस वणनि ढकियो पन पंहिंजा करे पोती वरिया तू वराइण लए वरिया तू वराइण लए वाहूं दी वरी आहे अहिड़े में अचणे तुंहिंजो अहिड़े में अचणे तुंहिंजो भागन जी भरी आहे सो ब्रेक ते हलूं था काफ़ी थी वियो गानो सो पोइ वापसि ईंदासीं असांजा नौजवान न्यूज़ कास्टर आहिनि अब्दुल कादिर डाहिरी उहे बि असांखे जॉइन कंदा मंज़र सां असीं मोकिलाईंदासीं तव्हां वरी वञी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा ड्यूटी थैंक यू सो मच तव्हां आया